दोस्तों असां हींअर कोट डीजी जे किले में अंदरि मौजूदु आहियूं। हीअ जेके तव्हां गोलाई में ही टे ॾिसो था जेको आहे सो हा ट्रिकू, हिन में जेको आहे न हू पंहिंजो अन्न रखंदा, माना ही गोदाम आहिनि टई ॾिसो था तव्हां अंदरि, तव्हांखे मां ॾेखारियां। अन्न जा गोदाम हे सही मीर साहब जेको हितां जो हूंदो न कोट डीजे जो, ही हुन में अन्न रखंदा, हिन में गोदाम हिननि जो। हींअर हालत बुरी आहे, हिते को कमकार न कराए अथनि, गंद कचिरो सिर्फ़ु ॿाहिरि खां ई तव्हांखे नज़र अचे थो सही। बाक़ी ही ॾिसो, ही मीर साहब हिते पंहिंजो अन्न रखंदा हुआ। कोट डीजी जा मीरनि जा गोदाम साईं, वॾो अन्न हिते रखंदा हुया, बोरियूं थियूं, वॾो अन्न हिते रखंदा हुआ।